सिंध हुकूमत तरफ़ां मिलंदड़ अवाम लाइ करोड़ रुपयनि जूं दवाऊं कोट बंगलो कबाड़ी जे दुकान ते विकिरो थियण लॻियूं। कोट जी अस्पताल इंतज़ामिया जी नाअहली सबबि लखें रुपयनि जी मेडिसन अवाम खे ॾियण बदिरां एक्सपायर करे कबाड़ी जे दुकान ते विकिरो करे साबित कयो आहे त अवाम खे केतिरो रिलीफ ॾिनो वञे थो। कुझु ॾींहं खां सोशल मीडिया ते कोट जी अस्पताल जे इंचार्ज MS डॉक्टर करामत जे ख़िलाफ़ मुसलसल पोस्टूं हलंदड़ हुयूं, पर उन्हनि पोस्टुनि अॼु साबित करे छॾियो आहे त अवाम खे कंहिं बि क़िस्म जो रिलीफ नथो ॾिनो वञे ऐं न ई का मेडिसन ॾिनी थी वञे। अगरि को मरीज़ तालका अस्पताल कोट जी वञे थो त उनखे हिकु पेनाडोल टेबलेट ॾेई बाक़ी लोकल मेडिकल स्टोर तां ख़रीद करण जो मशवरो ॾेई घर बीड़ो कयो वञे थो। लखें रुपयनि जी बजट सां आयल मेडिसन आख़िर अवाम खे छो नथी ॾिनी वञे ऐं उहा ई बजट किथे ख़र्च कई वेंदी आहे। अगरि को मरीज़ या उनजो वारिस मेडिसन जो चए थो त उनखे परेशान करण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा सवाल कया वञनि था। ॿिए तरफ़ शहरनि DC खैरपुर खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द ज़िम्मेवार ऑफिसरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे ग़रीब घराणे सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि खे इंसाफ़ फराहम कयो वञे ऐं ईंदड़ मरीज़नि जो इलाज यकीनी बणायो वञे। काफ़ी हज़ारनि जे तादाद में ज़िंक सिरप जूं बोतलूं ख़ाली पियूं आहिनि हेॾे इन जाइ ते तव्हां ॾिसो था। मां तव्हांजे साम्हूं बीठो आहियां ऐं इहो तमामु ॾिसी ॿुधी अफ़सोस थियो त इहे एक्सपायर आहिनि 22 जनवरी ते। अगरि जेकॾहिं इहे ई माण्हुनि खे ॾिनियूं वञनि हा, पेशेंट खे ॾिनियूं वञनि हा बीमारी खे कंट्रोल करण जे लाइ त तमामु भलो थी हा। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पवे त हीअ सभु हज़ारनि जे तादाद में ज़िंक सिरप जूं बोतलूं आयूं किथां? दुकानदार खां जॾहिं मूं मालूम कयो, छो जो हे दुकान मुंहिंजा आहिनि, दुकानदार खां जॾहिं मूं मालूम कयो कबाड़ी खां, उहो चए थो त हिकिड़ो मंगसी क़ौम जो माण्हू आहे उहो मूंखे ॾेई वियो आहे जेको कोट जी शहर जे ॿाहिरां वेठो आहे। मूंखे ॾाढो अफ़सोस थियो ऐं मां अव्हांखे बि एप्रिशिएट कयां थो त अहिड़ियूं शयूं तव्हां ॻोल्हियो, इन करप्शन ते तव्हांजी नज़र हुजे। हे त सिर्फ़ु हेल्थ जूं शयूं आहिनि, पर के ॿियूं शयूं बि हूंदियूं। हर डिपार्टमेंट तक़रीबन जेका करप्ट थी चुको आहे ऐं ॾाढो अफ़सोस सां चवणो थो पवे त हीउ किरोड़नि जो नुक़सानु हिते हज़ारनि जे तादाद में थी सघे थो, किथे लखनि जे तादाद में बि हुजनि, त किरोड़नि जो नुक़सानु सिंध गवर्नमेंट खे ॾिनो पियो वञे। ॼाणी मूं हिकिड़ी ज़िंक जी बोतल खे ॾिठो ते 87 रुपया कुझु रक़म लिखियलु आहे, लेकिन आहिनि सिंध गवर्नमेंट। त हाणे हिन मां बि अंदाज़ो मूंखे इहो ई लॻे थो त लखनि जी तादाद में रक़म थींदियूं। हे बि हज़ारे बोतलूं पियूं वञे हिते वधीक तव्हां पाण अंदाज़ो ॿुधाए सघो था। तव्हां मीडिया वारा बि आहियो ऐं तमामु हिकिड़ो मुनसिफ़ इदारो आहे मीडिया, जंहिंखे मां तव्हांखे त एप्रिशिएट वरी वरी बि कयां थो। त अगरि जेकॾहिं इंचार्ज MS करामत थियलु आहे ऐं उन जे इंचार्ज में ही शयूं आहिनि त पोइ त तमामु अफ़सोस थिए थो त MS साहिब खे बि ईअं ई न करणु खपे। अगरि जेकॾहिं MS साहिब ॾिनियूं आहिनि त बाक़ी हिन मां का बि अहिड़ी ख़बर नथी लॻी सघे त MS जे थ्रू आयूं आहिनि या कंहिं ॿिए जे थ्रू आयूं आहिनि। हिते हिकिड़ो मंगसी आहे कोई छोकिरो, नालो कबाड़ी वारो मूंखे ॿुधाए न सघियो आहे, नाले जी खोजना कयूं था ऐं इन नाले खे साम्हूं आणींदासीं, इन माण्हू खे बि साम्हूं आणींदासीं। बाबा तव्हांखे कंहिं ॾिनियूं आहिनि बोतलूं, आया ख़ाली हुयूं या भरियल हुयूं? आया तव्हां इन्हनि जी जेका सिरप आहे इहा कंहिं ॿियनि दवाउनि में इस्तेमालु कई आहे या असुलु ख़ाली तव्हांखे मिलियूं आहिनि? सर केॾा आहियूं MS सां वास्तो रखो, राब्तो कयोसि त बाबा हीअ हिकिड़ी शइ आहे, मेडिसन आहे ऐं क़ीमती शइ आहे ऐं हज़ारनि जे तादाद में ख़ाली बोतल मिलियूं आहिनि, इहे केॾा आहियूं? इहो तव्हां MS सां राब्तो करे उनखे मालूम इन करे सघो था। मां तव्हांखे कोटी जो बार जो सदर बि आहियां, इन लिहाज़ सां बि तव्हां सां असांजो मुकमिल ताउन रहंदो। अगरि जेकॾहिं मुंसिफ़ाना अहिड़ी ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं त हाणे मुंहिंजो इन जे बारे में इहो रहंदो त हीअ आहिनि त वाक़ई 2020 फरवरी 2020 में आई आहे ठही आहे ऐं 2022 जनवरी ताईं हिनजी एक्सपायरी आहे। रक़म हिनजी हर हिकु जी आहे 87 रुपया 52 पैसा, लेकिन आहिनि सभु ख़ाली। आया
हॉस्पिटल में जेको आहे सो पेशेंट खे मिलियूं आहिनि वरी विकिरो करे ऐं ॾिनियूं बि आहिनि उन जेको विकिणंदड़ आहे उन खे उहो आहे त 2 सालनि खां पोइ बि जेको आहे सो इहे हज़ारनि जे तादाद में हिकिड़े ई माण्हू आंदियूं आहिनि जेके जंहिं अची काबाड़ी वारे खे ॾिनियूं आहिनि ऐं काबाड़ी वारो इन में बि कोई हद न आहे। मां वठिया चवंदुमि त मुंहिंजो किराए ते इन खे दुकान बि ॾिनल आहे भले या इन्वेस्टिगेशन बाक़ाइदे कई वञे त इहे शयूं किथां आयूं कीअं आयूं ऐं सभु ख़ाली कीअं पहुतियूं हज़ारनि जे तादाद